अरे वनी परेशान न कर आया दिल जो मरीज़ तंग न कर। जलाल चांडियो तव्हांखे ख़बर आहे गुर्दनि जे आरज़ूअ में मुब्तला हुयो ऐं जलाल चांडियो खोड़ अरसो बीमारी अलालत में पंहिंजो गुज़ारियो। पोइ इन दौरान खोड़ सारा कलाम परे वनी परेशान न कर आया दिल जो मरीज़ जलाल चांडे गाया। हिकिड़ो अस्पताल में जलाल चांडे कलाम गायो। ॿियो कलाम इहो गाई त हिक त परे वञी परेशान न कर, माना मोजा जानी मूंखां परे न थी, मां अॻे ई दिलि जो मरीज़ आहियां। जे अगरि वरी मूंखां परे हलियो वेंदे त कहिड़ी ख़बर इन सदमे में मां हलियो न वञा। जलाल चांडे जे हिन कलाम जो मतिलबु इहो हुयो जेको हिन कलाम जी सूरत में जलाल चांडे बयानु कयो आहे, जेको तव्हांजे आॾो रखंदासीं। तव्हां पंहिंजो कमेंट सेक्शन में रायो लाज़मी ॾिजो। जे अगरि तव्हांखे पसंदि हुजे त लाज़मी कमेंट ॾिजो ऐं सुठो जेको आहे सो पंहिंजो रायो ॾिजो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। जानी परे वञी मूंखे परेशान न कर, मां अॻे ई दिलि जो मरीज़ आहियां, तंग न कर। दोस्तो इहो कलाम आहे जेको हिन वीडियो में